हैदराबाद में ख़बरवास शेयर कंदासीं। हैदराबाद की पुरानी सब्जी मार्केट वारे इलाइक़े में दुकान मां दुकानदार जो लाश उतारियो आहे। इतला ते पुलिस पहुची मड अस्पताल मुंतकिल कयो आहे, जंहिंजी सुञाणप न थी सघी आहे। ख़बरवास हैदराबाद में शेयर कई पिया। पुलिस चवण त फौती जे फिंगर प्रिंट्स कराई वई आहे, जीअं नादरा मां सुञाणप कराई सघिजे। ख़बरवास हैदराबाद में शेयर कई पिया। हैदराबाद की पुरानी सब्जी मार्केट वारे इलाइक़े में दुकान मां दुकानदार जो लाश उतारियो आहे। इतला ते पुलिस पहुची मड अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस चवण त फौती जे फिंगर प्रिंट्स कराई वई आहे, जीअं नादरा मां सुञाणप कराई सघिजे। हैदराबाद में ख़बरवास शेयर कई पिया। हैदराबाद की पुरानी सब्जी मार्केट वारे इलाइक़े में दुकान मां दुकानदार जो लाश उतारियो आहे। इतला ते पुलिस पहुची मड अस्पताल मुंतकिल कयो आहे। हैदराबाद में तफ़सील मालूम कंदासीं शबीर अब्दो खां। जी शबीर, आगाह कजो। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद की पुरानी सब्जी मार्केट वाले इलाके में कायम दुकान मां दुकानदार जो लाश मिलो है। इतला ते हाली रोड थाने की पुलिस पहुंची लाश पांची तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ हैदराबाद की सिविल अस्पताल मुंतकिल कर छड़ियो है। पुलिस मूजिब लाश 40 खां 45 साल के शख्स जो लगी रहो है, पर संदस सुञाणप न थी सघी। पुलिस बुधायो तो फौती की फिंगर प्रिंट्स कराई पई वई है त जीअं नादरा मां संदस सुञाणप कराए सघिजे। पुलिस जो चवण है लाश लावारस करार ॾेई सिविल अस्पताल के मुर्दा खाने में रखाए छड़ियो है। बे पासे इलाके में अफवाह आहिनि त फौती कुछ अर्सो अॻु सवात मां हाली रोड वाले इलाके में पहुतो ऐं उते कबाड़ को दुकान खोले गुज़र सफ़र पे कयो, जेको आहे त दुकानदार पुरसरा नमूने फौत थियो आहे। जी मेहरबानी शबीर अब्दो तफ़सील लाइ।